नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ लूणखण में वफ़ाक़ी हुकूमत पारां ऐलानियल 12,000 रुपया लॉकडाउन मुतासिर में विराइण जे लाइ हाई स्कूल लूणखण में क़ाइम एहसास कफ़ालत सेंटर ते पैसा वठण जे लाइ रोज़ानो हज़ारें औरतूं तोड़े मर्द पहुची वञनि था, जिते ओमनी वारा एजेंट वसीले ईंदड़ माण्हुनि खां पैसा ॾेई हुनजो शनाती कार्ड पाण वटि रखी ॿाहिरां एजेंट वसीले मुक़रर भत्तो 1,000 खां 2,000 वठी शनाती कार्ड वापसि करण जो इंकशाफ थियो। अवाम पारां शिकायतनि ते खिपरो PTI जे अॻुवाण जंहिंमें आगा अहमद पठान, अली नवाज़ हिंगोर जो चौधरी अज़हर आराई ऐं सईद बाबर शाह पारां एहसास कफ़ालत सेंटर लूणखण जो दौरो कयो। इन मौक़े ते PTI अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिना एजेंट जे वींदड़ अक्सर औरतुनि ऐं मर्दनि खे इहो चई वापसि कयो वञे थो त अव्हां जा पैसा न आया आहिनि। ज़रीन मूजिबि एहसास कफ़ालत सेंटर ते मौजूदु ड्यूटी एहलकार पिणु हिन सॼे मामले में शामिल आहे, जॾहिं त उते मौजूदु पुलिस एहलकार ऐं ओमनी इंचार्ज खे शिकायतनि बावजूदि को बि खड़तेल नथो निकिरे। जॾहिं त ओमनी इंचार्ज अल्ताफ़ कुंभार ॿुधायो आहे त असां पूरा पैसा ॾियूं था, ॿाहिरि एजेंट हिननि खां भत्तो वठनि था। इन बावजूदि पुलिस तोड़े एहसास कफ़ालत सांगड़ जे डायरेक्टर का बि कार्रवाई नथो करे। ज़रीन मूजिबि मुलविस पुलिस एहलकार ऐं एजेंट तोड़े ओमनी इंचार्ज शाम जो भत्ते तौर मिलंदड़ रक़म विरासत हिकु एजेंट जे ॻोठ में कनि था। PTI अॻुवाण जो चवणु आहे त हिते सरेआम SOPs जी खिलाफ़वर्ज़ी कई पई वञे। ॿिए पासे एहसास कफ़ालत सेंटर में आयल मुस्तहिकनि लाइ पीअण जे पाणी जो बंदोबस्त न थियल, न वेहण जे लाइ को जोॻो इंतज़ाम थियल आहे। अवाम निटण उर्स में कलाकनि जा कलाक बीहे थी शाम जो मायूस थी घर मोटी हली वञे थी। जेके एजेंट माफ़िया के पैसा ॾियनि था उन सभिनीनि खे सहूलियतूं मिलनि थियूं। हिननि मुतालबो कंदे चयो त DC सांगड़ इमरान हसन ख्वाजा ऐं असिस्टेंट कमिश्नर खिपरो सईद निसार शाह जल्द खां जल्द हिते मुतासिरनि जा मसला हल करे ऐं एजेंट माफ़िया जे ख़िलाफ़ कानूनी कदम खयां वञनि, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज करे धरना हया वेंदा। SHO जो को ऐसा है कोने छड़े ना इसमें ऐसा ही ता मुके शेयर दिंदो बिल्कुल यार सेंटर अंदर ही में पूरा पे दूं इतना का मानू बाहर वने तो गेट ते उनका डीलिंग दे दी 500 का वठी 2000 जी डीलिंग मेन गेट ते थे थी। एजेंट जे कोन 8 का 10 ईयर ते मौजूद है इन सेंटर अंदर साईं असी थोड़ी इसो इंतजामिया जो कम असी कोन नींदा इंतजामिया छा पे करे जी जी इंतजामिया ताके सिक्योरिटी दे पई जी हां बेशक इंतजामिया गेट ते बिछिया को भी कोशिश कर बिया जे करी ता वट एजेंट दिसो ता पे रेड जे करे 100% बिठो पे हक जे करे के कुछ कोन करे सकदो। ठीक है एकरी न गाल ते इने करे ता के जे कदी ता मके पर्सनली शाम में बुधाइंदो ठीक है कोने ते आऊं जाना मुझे कम ठीक है जे कि ता नाला मुके शाम दे ठीक है सर ठीक है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।